जिन न्याणियुनि जिते अची पंहिंजो ख़ूबसूरत इंतिहाई एतमाद सां जेको सो पंहिंजूं तकारीर जश्न आज़ादी जे हवाले सां पेश कयूं, उन्हनि सभिनी खे आउं शाबाश बि ॾियां थो पंहिंजे तरफ़ां, असांखे औलाद ॾिनियूं ऐं उन्हनि खे आउं मुबारकबाद बि ॾियां थो त तव्हां हिन उमिरि में जंहिं तरीक़े सां ऐं जहिड़े अंदाज़ सां जेको पंहिंजो स्टार्ट वरितो आहे, इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजी मंज़िलूं ज़रूरु ॾेखारींदो। इहा मुंहिंजी तव्हांखे दुआ बि आहे। हिकिड़ी नंढड़ी अदी आई, मूंखे नालो ज़हन मां निकिरी वियो, उन ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई पंहिंजे तक़रीर में त पाकिस्तान जेको आहे उहो सूरह रहमान जी तफ़सीर आहे। बेशक इन में को बि शक कोन्हे त असांजो पाकिस्तान जेको आहे सूरह रहमान जी तफ़सीर आहे ऐं सूरह रहमान में जन्नत जो ज़िक्र आहे। जगह जगह ते अल्लाह साईं जन्नत जी तफ़सीर पेश कई आहे त जन्नत जी तफ़सील आहे उन जे अंदरि त जन्नत में ही नेमतूं हूंदियूं, ही इनाम हूंदा जन्नतनि जे लाइ। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि सभिनी जो जेको हिकिड़ो अक्स आहे उहो असांजे पाकिस्तान जे अंदरि मौजूदु आहे। असां वटि वॾे में वॾा दरिया आहिनि, असां में ख़ूबसूरत दरिया आहिनि, समुंड आहिनि, असांजा बीच आहिनि, साहिल आहिनि, असां वटि हर क़िस्म जी मौसम आहे, हर क़िस्म जो अनाज आहे, हर क़िस्म जी जेका असां नेमतुनि सां मालामाल आहियूं, हर क़िस्म जो फ्रूट असां वटि मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ रंग नस्ल जा माण्हू तमामु ख़ूबसूरत हसीन ऐं इंतिहाई ख़ूबसूरत ॻाल्हाइण वारा, ख़ूबसूरत हिन मुल्क जूं ज़ुबानूं असां वटि मौजूदु आहिनि। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, अॼु थोरो ॿियो पहलू ते डिस्कस थियणु घुरिजे थोरी देरि जे लाइ, त असां शायदि इन आज़ादीअ जी नेमत जो क़दुरु न कयो। असांखे जेका अल्लाह साईं पंहिंजे तरफ़ां नेमत ॾिनी, असां उनखे संभाले न सघियासीं। असां उन में एक्सक्यूज़िस उहे ॾींदा आहियूं त भई असां बैरूनी साज़िशुनि जो शिकार आहियूं। असांखे मिसाल कंहिं न कंहिं मुल्क जो नालो खणी, ऐं मुल्क कंहिंजो नालो कोन थो खणां, त फलाणे मुल्क जी साज़िश आहे, इन करे मुल्क में हीअं थो थिए, हीअ फलाणे मुल्क, अब हीअ भला छो पियो थिए, हीअ फलाणे मुल्क जी साज़िश आहे, इन करे पियो इहो थिए। आउं सिर्फ़ु हिकिड़ो नंढड़ो तव्हां खां सुवाल पुछां थो त जेको असीं बाज़ार में वही खीर में पाणी पिया मिलायूं, छा इहा अमेरिका जी साज़िश आहे? या अटे में जेको भूसो पिया मिलायूं, छा इहा इंडिया जी साज़िश आहे? या मिर्चनि में जेके सुरू वेठा मिलायूं, इहा बि इंडिया जी साज़िश आहे? या असीं ज़ाती तौर ते बिजली चोरी करे मुल्क जे बिजली जो असां बेड़ो ॿोड़े छॾियो पंहिंजे हथ सां, इहा बि अमेरिका जी साज़िश आहे? कहिड़ी कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? असल जेका आहे बुनियादी जेका नेमत जो जेको क़दुरु आहे, नेमत जो जेको संभालणु आहे ऐं नेमत खे अखियुनि ते रखी अल्लाह जे शुक्र अदा करण जो तरीक़ो इहो आहे त उन्हनि नेमतुनि खे बजाए असीं घटाइण जे। मौसम जो छा हाल थी वियो ॾिसो, हिन सकड़ शहर नवाबशाह जेको आहे असांजो तमामु ज़िलो करे थो, एॾी गर्मियूं कोन पयूं कंदे साल पहिरीं त ॿुधंदासीं भई सिबी जेकोबाद इहे गर्म इलाइक़ा, ही गर्म इलाइक़ो छो न करे इन ॻाल्हि ते गौर कयो आहे? ॿेला कटिजी विया, ॿेलनि जे कटिजण जे करे मौसमी तब्दीलियूं अची वियूं, गर्मी तमामु शदीद थी वई आहे। माण्हू छा था कनि, हिकिड़ो नंढड़ो प्लाट जो टुकुर आहे, ते कंस्ट्रक्शन कनि था, 7-7, 8-8 मंज़िलूं कंक्रीट ऐं सीमेंट जा जेके पहाड़ खड़ा करे छॾिया ऐं बग़ैर अप्रूवल जे, ऐं जेका अप्रूवल मिले थी उन में असांजा ख़ुदि जेके उहे माण्हू शामिल आहिनि उहे कनि था। उहे जेको जॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल थींदी, हाणे ज़ाहिर आहे ज़रूरत पई त घर में हिकिड़े ग़रीब जे घर में एसी खपे, छो जो गर्मी एॾी आहे, छो जो ग़रीब बि चाहे थो त आउं सुकून सां त घटि में घटि सुम्हां। त हाणे जेके ग़रीब खे एसी खपे, उहो कमाए थो महीने में 30,000 में एसी जो बिल किथां ॾे? ज़ाहिर आहे चोरी कंदो। ही जेको तव्हां ॾिसो था शहर में जेके कुंडियूं लॻियूं पयूं आहिनि, ऐं इहो ही त असां पोइ वरी जेको चवंदा भई ट्रांसफार्मर फाटी वियो, ऐं मञा थो असांजे वापदा वारो न हूंदो आहे, ईअं न को आउं शहर में वेठो आहे, हिकिड़ी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां कमु हले पियो सॼो। हुन में आउं तनक़ीद ते कमु कोन आहियां, आउं सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाइण आहियां न, जंहिं आज़ादी कोसो साहिब जो कोई प्रोग्राम कयो, असां सभु गॾु थिया, मां कोसो साहिब खे मुबारकबाद ॾियां थो त जंहिं आज़ादीअ जे नाले ते असीं सभु पाण में गॾु थिया आहियूं, असां ऐं तव्हां ज़ाती तौर ते हर हिकु माण्हू पंहिंजे दिलि में ॿिए खां पुछण जी ज़रूरत ई कान्हे।
सिर्फ एतिरो सोचे त हिन मुल्क मूंखे हेतिरो कुझु ॾिनो आहे, मूं हिन मुल्क खे छा ॾिनो आहे, मूं हिन मुल्क लाइ छा कयो आहे, सॼी ॻाल्हि वाज़े थी वेंदी भई साईं मुंहिंजे लाइ कहिड़ी गवाही ॾींदो या साईं मुंहिंजे लाइ कहिड़ी गवाही, पंहिंजी गवाही ऐं पंहिंजो पाण खां वठां न त मूं हिन मुल्क जे लाइ छा कयो आहे। जवाबु यकीनन आउं सम्झां थो त 1-2% को हिन मुल्क जो अहिड़ो माण्हू निकिरी पवे जेको चए थो पियो मुंहिंजो हिन मुल्क में हीउ कंट्रीब्यूशन आहे। न त सभिनी जी दिलि गवाही ॾींदी न, हिन मुल्क जो खानो ख़राबु करण में जेतिरो ॿियनि जो हथ आहे ओतिरो मुंहिंजो बि हथ आहे। करप्शन रूज़ ते आहे, पुलिस बेलगाम आहे, नार्कोटिक्स ऐं मंशियात जो खुलेआम कारोबार पियो हले, उन्हनि जी सरपरस्ती हले पई ऐं जेकरे उन्हनि में हथ थो विधो वञे, उन्हनि खे जेको शिकंजे में आंदो थो वञे त उन्हनि खे सेव करण जे लाइ अहिड़ा माण्हू मैदान में अचंदा आहिनि, माण्हू हैरान थो वञे त हीउ बि ईअं यकीन करियो सभिनी खे सोचे थो। महिरबानी आओ तव्हांखे इहा नंढी गुज़ारिश जीअं साईं चयो उज़ैर अख्तर शाह ॾाढी बहितरीनु ॻाल्हि हुई। असां सेक्टर्स में विराए रहिया, सेक्टर्स में वॾी जेका असां खां मुसीबत आहे न उहा इहा इहा साईं जी ॻाल्हि 100% दुरुस्त आहे ऐं 100-200% इतफ़ाक़ आहे। हीअ सैयद आहे, हीअ मेमण आहे, हीअ कोरी आहे, हीअ ख़ासि केरी आहे, हीअ घटि इन करे आहे त इन करे आहे, हीअ वधीक इन करे आहे त हीअ इन करे आहे। बाबा हीअं न थी थो अलाह जे कलाम जो फ़ैसिलो ॿियो आहे, कॾहिं इन ॻाल्हि ते असां गौर कोन कयो आहे। कारी साहिब जिन पुछां मुंहिंजी इन ॻाल्हि जी तस्दीक़ न सूरह हिजरात में आहे, या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन बिस्मिल्लाहिर रहमान या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू। या अय्युहन्नास ए माण्हू, इन्ना ख़लक़नाकुम मूं तव्हांखे पैदा कयो, ईअं न त ए सकरन जा माण्हू, ए हैदराबाद जा माण्हू, ए पाकिस्तान जा माण्हू, न पूरी दुनिया जा माण्हू जेके आया हज़रत आदम खां वठी जेके हिन वक़्तु मौजूद आहिनि ऐं जेके क़यामत ताईं ईंदा, उन्हनि सभिनी खे अलाह जो कलाम मुखातिब थो थिए त ए इंसानो इन्ना ख़लक़नाकुम मिन तहक़ीक़ तव्हांखे ख़लक़ियो मिन ज़करिन व उन्सा, हिकिड़ी मर्द ऐं औरत, ईअं न त हिकिड़े ख़ासि केरी ऐं मेमण मां ख़लक़ियो या हिकिड़े पीर मां ऐं हिकिड़े फ़क़ीर मां ख़लक़ियो। अलाह साईं हिकिड़ी सादी ॻाल्हि कई आहे, सभिनी खे सम्झाइण लाइ यूनिवर्सल लैंग्वेज आहे। क़ुर जी जेका ज़बान आहे न उहा काइनाती ज़बान आहे, उहा हिकिड़े माण्हू खे मुखातिब न आहे, हर इंसान खे मुखातिब आहे। इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा, मूं तव्हांखे मर्द ऐं औरत मां पैदा कयो, पोइ छा कयो, वजअलनाकुम शुऊबन, तव्हांजा शोभा ठाहियो, व क़बाइल, ऐं तव्हांजा कबीलनि में तव्हांखे तक़सीम कनि। छाजे लाइ? अमी हिक ॿिए ते वेही लह करियो, अमी हिक ॿिए ते शोभाज़ी करियो त फलाणो आहे न। अलाह सी फरमातो मूं इहे जेके कबीला ठाहिया हिन ठाहिया लितआरफू, तव्हां हिक ॿिए खे सुञाणे सघो। भई मुंहिंजो नालो अज़हर हुसैन आहे, हिन सकरनि में ॿिया बि अज़हर हुसैन हूंदा। बाबा अज़हर हुसैन कहिड़ो? बाबा ख़ानज़ादो। अज़हर हुसैन कहिड़ो? बाबा मेमण। अज़हर हुसैन कहिड़ो? सैयद। बाबा अज़हर हुसैन कहिड़ो? समूह, जेको हिते DSP थी नओं आयो आहे। त इहे सुञाणप आहिनि, इहे पंहिंजो पाण जी सुपीरियरिटी साबित करणु कोन्हनि। अलाह साईं चवंदो सुपीरियरिटी कंहिंजी आहे भला? इहो सुवाल थो पैदा थिए न, त पोइ भला जेकॾहिं इहे सभु शयूं सुञाणप आहिनि त पोइ सुपीरियरिटी कंहिंजी आहे? भई सुपीरियरिटी आहे अलाह साईं खां पुछो, उहो चए थो इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। इन आयत जे पोयां वरी इहा ॻाल्हि लितआरफू, साईं ईअं बोली लितआरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम, बहितरीन तव्हां मां उहो माण्हू आहे जेको वधीक परहेज़गार। सुपीरियरिटी जो शर्त परहेज़गारी। परहेज़गारी कीअं थींदी? हर माण्हू पंहिंजो पाण खे ठीकु करण जो ज़िम्मेदार पाण आहे। यकीन करियो तव्हां पंहिंजे पुट खे बि ठीकु नथा करे सघो, तव्हां पंहिंजे घरवारीअ खे बि ठीकु नथा करे सघो, तव्हां पंहिंजे भाउ खे बि ठीकु नथा करे सघो, तव्हां सिर्फ़ु दुनिया में हिकिड़े माण्हू खे ठीकु करे सघो था। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो पिया? उहो केरु आहे जेके तव्हां ठीकु करे सघो था? उहो माण्हू आहे, उहो पंहिंजो पाण आहे। तव्हां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ठीकु करे सघो था। ऐं जॾहिं इंडिविजुअली माना इनफरादी तौर ते माण्हू ठीकु करण जी पाण खे कोशिशि कंदो, मूं बि ठीकु कयो, साईं पाण खे ठीकु कयो। हाणे मुंहिंजो जेकॾहिं हिन ते कर्ज़दार हिन खां घुरण जी ज़रूरत कान्हे, साईं मूंखे पाण ॾेई छॾींदो।
जेकॾहिं मूं ते में कंदो आहे पाण ॾेई छॾींदो पाड़े जा हथ हिक ॿिए खे अदा करणु शुरू करे छॾींदासीं त पोइ ईअं हिकिड़ो हिकिड़ो माण्हू इंफरादी तरह सां ठीक थींदो त इज्तिमाही तरह सां वरी हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी कंबाइंड सोसाइटी जेका आहे उहा जेका वजूद में ईंदी आहे ख़ूबसूरत मुआशरो जॾहिं फ़र्द ठीक थींदो त सोसाइटी या मुआशरो को तॾहिं वजूद में ईंदो असल में मुआशरो ख़राब आहे मुआशरो कहिड़ो ख़राब ऐं पंहिंजो पाण खे मुआशरो ठीक आहे ख़राब न आहे असां ख़राब आहियूं ठीक करण जी असां आऊं पाण खे ठीक करण जी ज़िमेदारी पंहिंजो पाण ते खणा अॼु अचो त पाण इन शइ जो अहद कयूं गॾिजी त हिन मुल्क जी जेका असां क़दुरु ऐं अलाह जी नेमतुनि जो क़दुरु जेको नंढड़ी बचड़ी ॿुधायो त सूरह रहमान जी जेका तफ़सीर ही मुल्क आहे उन जो क़दुरु ईअं थींदो त हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तौर ते मूं समेत असां सभु हिन अॼु आज़ादी जे ॾींहं ते पंहिंजे दिलि जे अंदरि इहो अहद कयूं असीं पाण खे हाणे ठीकु करण जी शुरूआत कंदासीं जेको कंदासीं तो आउं पंहिंजी ॻाल्हि खे मुख़्तसिर थो करे ॻाल्हाइण लाइ त इलाही घणो कुझु आहे मुंहिंजी दिलि थी चए त शाम ताईं तव्हां कचहरी करे तो पाण खे बुख लॻंदी भॼी ॻाल्हि आहे वेंदा कोन जॾहिं ही पुलिस वारो थी सघे रतु पी वियो हीअ कहिड़ो आयो आहे सो जश्न आज़ादी जे हवाले सां अॼु आउं तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद ॾियां थो ऐं पाकिस्तान जे हिकिड़े वॾे शाइर जनाब साहिबा अख्तर जो ही क़तो आख़िर में पेश करे आउं पंहिंजी ॻाल्हि खे गुफ़्तगू खे ख़तमु कंदुसि ज़ल्ज़लों की न दस्तरस हो कभी ज़ल्ज़लों की न दस्तरस हो कभी ऐ वतन तेरी इस्तकामत तक ज़ल्ज़लों की न दस्तरस हो कभी ऐ वतन तेरी इस्तकामत तक हम पे गुजर जाएं कयामतें लेकिन तू सलामत रहे कयामत तक पाकिस्तान जिंदाबाद।